रीवो गाड़ी चोरी थी वई आहे। गुज़िरियल ॾींहुं क्यामाड़ी वारे इलाइक़े मां फोरू पुलिस अलकारनि खां हथियार फुर करे फरार थी विया हुआ। अॼु वरी पुलिस जी रीवो गाड़ी चोरी थी वई आहे। अवां खे अपडेट कयूं कराची खां त कराची में पुलिस अलकार ॾोहरनि जो हथ बणजण लॻा आहिनि। अहलकारनि खां फुर वारदात खां पोइ पुलिस जी सरकारी रीवो गाड़ी चोरी थी वई आहे। गुज़िरियल ॾींहुं क्यामाड़ी वारे इलाइक़े मां फोरू पुलिस अलकारनि खां हथियार फुर करे विया हुआ। अॼु वरी पुलिस जी रीवो गाड़ी चोरी थी वई आहे। गिज़िरी थाणे ते गाड़ी चोरी जी शिकायत दर्ज कई वई आहे। EVLC ऐं गिज़िरी पुलिस गाड़ी जी तलाश शुरू करे छॾी आहे। पुलिस चयो आहे त चोरी थियल रीवो गाड़ी ASP मातली माजिदा लिपोटो जी नाले अलर्ट थियल हुई। पुलिस चयो त ASP माजिदा लिपोटो रिश्तेदारनि जे घर आयल हुई, जितां खां गाड़ी चोरी थी वई आहे। अवां खे अपडेट कयूं त कराची में पुलिस अलकार ॾोहरनि जो हदब बणजण लॻा आहिनि। अहलकारनि खां फुर वारदात खां पोइ पुलिस जी सरकारी रीवो गाड़ी चोरी थी वई आहे। गुज़िरियल ॾींहुं क्यामाड़ी वारे इलाइक़े मां फोरू पुलिस अलकारनि खां हथियार फुर करे विया हुआ। अॼु वरी पुलिस जी रीवो गाड़ी चोरी थी वई आहे। गिज़िरी थाणे ते गाड़ी चोरी जी शिकायत दर्ज कई वई। EVLC ऐं गिज़िरी पुलिस गाड़ी जी तलाश शुरू करे छॾी आहे।